ब्रेकिंग न्यूज़ आहे कराची मां जिते शहीद सहाफ़ी नसीरुल्लाह गिलानी जे क़त्ल केस में नामज़द एमएनए ख़ालिद लुंड जो पुट नूर मोहम्मद लुंड गिरफ़्तारी खां अॻु वारी ज़मानत लाइ सिंध हाई कोर्ट पहुची वियो आहे। ही ब्रेकिंग न्यूज़ आहे कराची मां जिते एमएनए ख़ालिद लुंड जो पुट नूर मोहम्मद लुंड गिरफ़्तारी खां अॻु वारी ज़मानत लाइ पहुची वियो आहे। वधीक मीडिया सां ॻाल्हाईंदे हिन जो चवणु आहे त गडाणी जे क़त्ल केस जो ऐं ज़ख़्मी करण जो भी इल्ज़ाम तव्हां ते ही हुयो, तो तव्हां छा चवंदो इन बारे में? तो छा तव्हां इन्वेस्टिगेशन के फेस कंदो? बिल्कुल फेस भी कंदासीं। हिकु पॉलिटिकल इशू आहे, हिकु पॉलिटिकल इशू आहे, असां फेस कंदासीं, हर प्लेटफॉर्म ते फेस कंदासीं। कोर्ट में केस हले थो, जेको सबूत हूंदा अचनि। असां पाण आयासीं, ॿाहिरि हुयासीं, बि ट्रैवल करे इन केस के फेस करण आहियूं। जेको शहीद जो तव्हांजा माण्हू धिका पिया न ॾिसो तव्हांजे साम्हूं शहीद जे केस सां कोई नाइजाइज़ी न थिए, शहीद जे केस सां हक़ थिए। सियासत वाला सियासत न करें, सिर्फ असांजो मौक़िफ़ ही सियासत कौन कर रहे हैं? आप बताएं, सियासत कौन कर रहे हैं? वो बेल के बाद इंशाल्लाह आपको सारे हम प्रूफ के साथ प्रेस क्लब में आएंगे और आपको सबूत देंगे इंशाल्लाह। बस इन लोगों में खड़ी में उधर इसका हाथ तुरंत काम चक्कर लगा